सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पुलिस जे शहीदनि जे ॾियारे ते शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त पुलिस अहलकारनि जे बेमिसाल हौसले ऐं क़ुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। सदर आसिफ अली ज़रदारी जारी कयल बयान में चयो आहे त पुलिस जे शहीदनि दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में क़ीमती जानुनि जो नज़रानो ॾिनो। क़ौम खे पंहिंजे बहादुर शहीदनि ते फ़ख्रु आहे। पुलिस दहशतगर्दनि ऐं ॾोहारी अंसरनि ख़िलाफ़ फ्रंट लाइन ते विढ़ंदे पंहिंजे जानुनि जा नज़राना पेश कया। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त दहशतगर्दीअ ख़िलाफ़ कामयाबीअ में पुलिस फोर्स जो अहम किरदारु आहे। जॾहिं त पुलिस अहलकार मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में समाज दुश्मन अंसरनि ऐं दहशतगर्दनि ख़िलाफ़ विढ़ंदे पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ शहीद पुलिस अहलकारनि जे ॾियारे ते पंहिंजे पैगाम में पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त फर्ज़नि जे ख़ातिर जानुनि जी क़ुर्बानी ॾींदड़ पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश करियूं था। शहीदनि जे ॾियारे ते पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कानून जी हुकुमरानी ऐं शहरुनि जी हिफ़ाज़त लाइ पुलिस जे शहीदनि जूं क़ुर्बानियूं बेमिसाल आहिनि। हुन चयो त चइनी सूबनि जी पुलिस जे जवाननि दहशतगर्दीअ जे ख़िलाफ़ बहादुरीअ सां जंग विड़ी आहे। शहीद पुलिस अहलकारनि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीदनि जे कुटुंबनि जे भातियुनि सां हमदर्दीअ जो इज़हार करियूं था। पीपल्स पार्टी पुलिस जे शहीद अहलकारनि खे सलाम पेश करे थी ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी हिमायत जो अज़म करे थी।